والحمد لله ولا إله إلا الله والله أكبر سبحان الله والحمد لله ولا إله إلا الله والحمد لله ولا إله إلا الله والله أكبر भुंग मस्जिद शरीफ जंहिंजो हिकु तारीख़ी मिसाल ॾिनो वञे थो जंहिंजो नालो पूरे पाकिस्तान समेत दुनिया में मशहूर आहे। भुंग मस्जिद ज़िले रहीमयार खान हिकु तहसील सादकाबाद खां 25 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। अलगाज़ी भुंग शरीफ शहर में हिकु तारीख़ी भुंग मस्जिद आहे जंहिंजो मिसाल ॾिनो वञे थो जंहिं मस्जिद जो 1930 ईस्वी में सरदार राइस मोहम्मद गाज़ी खान इंदड़ जे हिकु ताजमहल सां गॾु भुंग मस्जिद जो तामीराती बुनियाद ज़मीनी सतह ते रखियो वियो ऐं 1950 ईस्वी में मुकमल थियो। उन खां पोइ चीफ सरदार रईस मोहम्मद गाज़ी खान इंदड़ खे राति जो ख्वाब में ॾिठो वियो त मस्जिद शरीफ़ पंहिंजे महल खां ज़मीनी सतह खां हेठि आहे ऐं उन खां पोइ मस्जिद शरीफ़ 30 फुटनि जी ऊचाई ते ॿीहर तामीराती कम तेज़ीअ सां शुरू कराए छॾियईं। हिन भुंग मस्जिद जो अॼु बि मिसाल सां सॾे थी वञे जंहिंजो नालो पूरे पाकिस्तान समेत दुनिया जे ॿिनि मुल्कनि में बि मशहूरु आहे। चीफ सरदार रईस मोहम्मद गाज़ी खान इंदड़ निगरानीअ में भुंग मस्जिद जो तामीराती कम जेको सालों साल हलंदो रहे थो भुंग मस्जिद जी तामीर हिन जी ज़िंदगीअ जो मिशन बणिजी चुको आहे। हिन खानदान जे हर शहर में मालात सां गॾु मस्जिद ठाहिराइण हिकु पुराणी रवायत हलंदी पई अचे। सरदार रईस मोहम्मद गाज़ी खान इंदड़ भुंग मस्जिद शरीफ जे तामीराती मरहले में हिकु ज़ाती दिलचस्पी वरिती। माहिर अब्दुल हमीद खे मस्जिद तामीर करण जी निगरानी करण लाइ मुक़ररु कयो वियो जेको मस्जिद जी तामीर लाइ मार्बल ऐं टाइल जो सामान ऑस्ट्रेलिया, हैंगरी, इटली ऐं ॿिनि मुल्कनि मां घुरायो वेंदो आहे। भुंग मस्जिद में कारीगर खे मुलाज़मत तौर तरह रखियो वियो। 1932 ईस्वी खां तक़रीबन हज़ारे कारीगरनि ऐं मज़दूरनि भुंग मस्जिद जी तामीर में शिरकत कई जेके पाकिस्तान जे शहर मुल्तान जा ऐं भारत ऐं बरतानिया सां तालुक़ रखंदड़ पिणु हुआ। मस्जिद जे तामीर जे दौरान केतिरा ई कारीगरी कंदे फौत थी विया। संदसि पुटनि ऐं पोटा ख़तम थी विया। अहिड़े तरह 3 नस्लनि हिन मस्जिद जी तामीराती कम में शिरकत कई। सभिनी कारीगरनि पंहिंजे महारत ऐं तजुर्बनि जी बुनियाद ते पंहिंजा तजुर्बा बि इस्तेमालु कया ऐं गॾोगॾु पंहिंजे तजुर्बे में फन में इज़ाफ़ो बि कंदा रहिया। माहिरनि जी कारकर्दगी सभिनी मामलनि में ख़्यालु रखियो वियो पर संदनि उन्हनि औलाद जी निकाह जे ख़र्च सरदार मोहम्मद राइस गाज़ी खान इंदड़ पारां अदा कया वेंदा हुआ। भुंग मस्जिद जी तामीराती कम लाइ ॻरी मशीनरी ऐं सामान भरिसां किचन रस्तनि सां ॻोड़े दौर में डांग घरनि ऐं उठनि ज़रिए सादकाबाद रेलवे स्टेशन खां 20 किलोमीटर ताईं मस्जिद भुंग शरीफ ताईं पहुचायो वेंदो हो। 1975 ईस्वी में मस्जिद जी तामीर दौरान सरदार रईस मोहम्मद गाज़ी खान इंदड़ जी संदसि वफ़ात खां पोइ सरदार रईस शबीर अहमद इंदड़ संदसि भुंग मस्जिद जी तामीराती कमनि जूं ज़िम्मेवारियूं पाण खयूं ऐं तेज़ीअ सां कम जी निगरानी कयाई। भुंग मस्जिद जो तामीराती कमु मुकमल थियो। 1982 में भुंग मस्जिद जे तामीर लाइ नक्शो सरदार रईस मोहम्मद गाज़ी खान इंदड़ खे पाण पंहिंजे ज़हन में हो जंहिंजी तामीर जी शुरूआति कई वई ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि ॾांहुं वेंदे उतां जे मस्जिदनि जी तामीर जूं डिज़ाइनूं ॾिसी ऐं मस्जिद जी तामीर खे पसंदि करे अहिड़े तरह मस्जिद जी डिज़ाइन खे केतिरा ई भेरा बहाल करायो वियो ऐं पाकिस्तान जो हर सियासी समाजी माण्हू जीअं साबिक़ सदर आसिफ अली ज़रदारी पुट बिलावल सां ऐं सरदार राइस वज़ीर अहमद इंदड़ सां मस्जिद ज़ियारत कई। सन 1986 में भुंग मस्जिद खे आगा खान पारां एवॉर्ड पिणु हासिल कयो वियो ऐं भुंग मस्जिद ॿाहिरां सरदार राइस वज़ीर अहमद इंदड़ पारां भुंग मस्जिद ॿाहिरां हज़ारनि जे तादाद में दुकानूं ठारायूं वयूं ऐं हिकु वॾो शहर क़ाइमु कयो वियो। मस्जिद ॿाहिरां हिकु ज़ाती ख़र्च ते ग़रीबनि लाइ अलगाज़ी इंडस नाले हिकु अस्पताल ठाराई वई ऐं शहर जे दुकानदारनि खे कंहिं बि क़िस्म जे म्यूज़िक ऐं आवाज़ करण खां सख़्तीअ सां मना कई वई। ولا إله إلا الله والله أكبر سبحان الله والحمد لله ولا إله إلا الله والله أكبر سبحان الله والحمد لله ولا إله إلا الله والحمد لله ولا إله